मथे वाक़े खे 25 साल मस थिया आहिनि। इन अरसे में कई इंसानी हयातियूं फांसी जे फंदे में घुटिजी ॿूफाट जी नास थी वियूं, जिन जी शायदि यादि बि कॾहिं का किन जी दिलनि में ईंदी हुजे। पर हेमू एतिरे अरसे गुज़रण खां पोइ बि ईअं पियो विसण में अचे ॼण त असां सभिनी जी अखियुनि आॾो इंसाफ़ ऐं आज़ादी ख़ातिर जान जी बाज़ी लड़ी रहियो आहे। हिन सुरमे खे ॿूफाटे मारण वारनि मां जेकॾहिं को अॼु ज़िंदा आहे त उनजे ज़हन ऐं ज़मीर खे हेमू जी यादि ज़रूरु कमाईंदी हूंदी ऐं कॾहिं कॾहिं उनजे लाशौर मां उभरी खांसि हीउ सुवालु ज़रूरु पुछंदी हूंदी त छा इंसाफ़ ऐं आज़ादी ख़ातिर लड़ण वारनि लाइ इहो ई इनाम आहे? हेमू ऐं अहिड़नि ॿियनि हज़ारा इंसाननि जी क़ुर्बानीनि आख़िर वञी दंग लाथो। अंग्रेज़ साम्राज खे टपड़ ॿधी मुल्क जूं वाॻूं मोटाए उन्हनि हक़दारनि जे हवाले करणियूं पयूं जिन खां हिननि ज़ुल्म ऐं मकारी ज़रिए हासिलु कयूं हुयूं। अंग्रेज़ फ़ील्मस्त जेको हिन सरज़मीन जी हर चीज़ खे वाॻूं जीअं ॻहंदो थिए वियो ऐं जंहिं लाइ आम चवणी आहे त उनजे इक़बाल जो सिज कॾहिं बि ग़ुरूब थियण वारो न आहे, उन चवणी हिंदुस्तानी अवाम जी मुतहद जिदोजहद ग़लति साबित करे ॾेखारी। वञण वक़्तु कंहिंखे बि कल कान पई त हीउ हेॾे अडंबर ऐं जाह जो धणी पंहिंजी शिकस्त जे शर्म सबबा हिंदुस्तानियुनि जे पेट बुखे ऐं अंगो ॻाढ़े अवाम खां मुंहुं लिकाए पासो वठी कीअं भॼी हलियो वियो। कमज़ोर क़ौमुनि अहिड़नि ई तारीख़ी वाक़िअनि मां सबक़ु हासिलु करे पंहिंजो पाण में आज़ादी लाइ नए अज़म ऐं विलविले सां जागरता आणींदियूं आहिनि। क़ौमुनि जी सुजाॻी ऐं जिदोजहद कॾहिं बि रायगान वञणी न आहे। ख़ासि करे हिन 20वीं सदी दुनिया जी कमज़ोर क़ौमुनि जो इन्ही सदाकत में वधीक ईमान मज़बूत कयो आहे। इहो ई साॻियो ईमान हो जंहिं हिंदुस्तानी अवाम जी जिदोजहद खे तेज़ करे अंग्रेज़नि जूं पाड़ूं पटे खेनि हकाले ॿाहिरि कढी छॾियो। हिन सदी जी ख़ूबियुनि ऐं ख़ामियुनि जो ज़िक्र कंदे मोहतरम राशिदी साहब लिखे थो त ईसवी 20वीं सदी जो पहिरियों अधु ख़ासे गोड़ घमसान ऐं फेर फार जो ज़मानो थी गुज़रियो आहे। उन ज़माने में 2 आलमगीर जंगियूं लॻियूं, बादशाहनि में टाकोड़ा पिया, डिक्टेटर उभरिया ऐं टंगिया, एटम बम फाटा ऐं सिंध मां फ़ील्मस्त फ़रंगी मोकिलाए वियो। हिंद में स्वराज ऐं सिंध में पाकिस्तान जुड़ियो। मुल्कां मुल्क ज़हनी ऐं तहज़ीबी मही विलोड़ो शुरू थियो। मुड़सनि सुहारियूं साफ़ कराए छॾियूं ऐं सतरवंदियूं चादरूं चीरे ॿाहिरि निकिरी आयूं। 20वीं सदी जे इन मुख़्तसिर जाइज़े में अखियुनि वारनि लाइ घणो ई इबरत जो सामान आहे। बहरहाल भारत ऐं पाकिस्तान जो वजूद असां लाइ हिन सदी जा ख़ासि तारीख़ी कारनामा आहिनि। फ़ाज़िल मुसनिफ़ लिखे थो त जॾहिं पाकिस्तान वजूद में आयो त उहे माण्हू जिन जो मुस्लिम लीग सां को वास्तो ई कोन हो से पाण खे वॾा हमदर्द ऐं ख़ैर ख़्वाह चवाए विच में अची बीठा। अहिड़नि माण्हुनि जे किरदार खे निशानो बनाईंदे लिखे थो त 8-9 सालनि अंदरि पाकिस्तान ठही वियो। क़ाइदे आज़म पाण गवर्नर जनरल बणिजी आयो। दुनिया नओं पहिरान पहिरियो। इहे साॻिया मग़रूर वॾेरा आबा व अजदाद खां मुस्लिम लीगी हुअण जूं दावाऊं कंदा, सियासी शिजरा हथनि में लड़काईंदा अची मुस्लिम लीगी महफ़िल जी वुसअत में वेही रहिया। संदनि इस्तक़बाल में चइनि ई तरफ़नि खां मरहबा मरहबा जा आवाज़ उथिया। जो मुर्ग़े मुसलिम पाकिस्तान जे दस्तरख़्वान ते पियल नज़र चढ़नि सोरे पाण ॾांहुं कयाऊं। अहिड़ा बि किरदार लाइक़ मुसनिफ़ कलमबंद कया आहिनि जीअं त हिकु दफ़े पाण ई मरहूम तुराब अली शाह टांगे में वञी रहिया हुआ। रस्ते हलंदे घोड़ो गीह करे बीह रहियो। शाह साहब टांगे मां लहण जो हुकुम ॾिनो। फ़ाज़िल मुसनिफ़ टटूं जे शान में 2 टे गुथा लफ़्ज़ चया ऐं मरहूम शाह साहब मुरकंदो थिए रहियो। ऐन मौक़े ते साॻिए रस्ते सां वॾेरनि सां सथियल टांगा कलेक्टर सां मुलाक़ात लाइ वञी रहिया हुआ। शाह साहब वॾेरनि ॾांहुं निहारे फ़रमायो, छा था भायो मिस्टर राशिदी? असांजनि दोस्तनि वॾेरनि खां त हीउ टटूं वधीक ख़ुददार आहे ऐं ज़ोर ज़बरदस्ती खे बिन्हे कोन थो लेखे। पर असांजनि वॾेरनि दोस्तनि खे जेकॾहिं को कलेक्टर वटां हुकुम मिले त टांगनि में जोट जी सरकारी सवारियूं छिकियो त थींदी खेनि मजाल जो हिन टटूं वांगुरु विच रस्ते ते बीह सरकारी सवारियुनि खे इटूं हणनि। ऐं अंग्रेज़ी पिया पढ़ो। थोरो इंसाफ़ करे ॾिसो, केरु वधीक आज़ादु तबियत वारो आहे ऐं केरु वधीक इज़त जो लाइक़ु आहे, हीउ टटूं या हू अशरफुल मख़लूक़ात। लाइक़ मुसनिफ़ सहाफ़त, सियासत ऐं अदब जी दुनिया में कंहिं बि तारुफ़ जो मोहताज न आहे। हिन खां अॻु सिंधी ज़ुबान जे ॿिए कंहिं बि अहले कलम हिन नमूने सिंधी मुआशिरे जे मुख़्तलिफ़ रुख़नि ऐं गूनागूं पेचीदगियुनि खे कलमबंद करण जी शायदि एॾी अहमियत ध्यान में ई कान थे आंदी।
बहरहाल वक़्त ऐं ज़रूरत हर चीज़ जो पंहिंजो क़दुरु ऐं क़ीमत मुक़ररु कराए थी। जेका चीज़ अॼु असां लाइ फ़ाइदे वारी आहे सा सुभाणे ॿियनि लाइ एतिरी काराइती साबित न थिए। इंसानी शऊर ऐं अमल खे साम्हूं रखंदे इहा ई उमेद थी करे सघिजे त असांजा ईंदड़ नसुल जेके वधीक साज़गार हालात में पलबा तिन लाइ हीअ चीज़ माज़ी जे तारीख़ी सिलसिले जी हिकु कड़ी लेखजण में ईंदी ऐं हू बकोल अयाज़ ज़िंदगी जी हर राह ते इहा ई धुन ॻाईंदा ऐं वॼाईंदा रहंदा त सुभाणो सर्वेच जो कांइर ॻोल्हे काल्ह, सुभाणो सर्वेच जो कांइर ॻोल्हे काल्ह, माज़ी में ई मरणींग ढूंढींदो आहे ढाल, वध वध जीअं शाल मुड़ी ॾिस न माॻ खे। सेप्टेंबर 1966, लोकमान पब्लिकेशन, हैदराबाद, सिंध।